खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर फंक्शनल लीग अगवान से सदर दीन शाह राजदी नवाज लीग सिंध जे सदर बशीर अहमद मेमन JUIJ सिंध जे अगवान मौलाना मीर मोहम्मद मीरक GDAJ सैद जलाल शाह जामोर जमीयतुल उलमा इस्लाम जे PS 57 जे उम्मीदवार सलीम सिंधी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त इलेक्शन ज़रूर थींदी छो जो हुकुम सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ॾिनो आहे। PP अवाम खे बेवकूफ़ ठाहिण लाइ अजीब नारा हणे थी। अगर अवाम हितां जी पढ़ी वञे हाँ त 15 साल PP हुकूमत न करे या 15 सालन में सूबे में किथे भी तरक्की न आहे थी। जेका सिंध जी बजट हुई उहा समुंड रस्ते ते दुबई मोकिली वई आहे। अड़ा तरमीम बाद सूबा खुद मुख्तियार आहिनि पर सिंध सूबे खे हिननि खपाए छॾियो आहे। आसिफ ज़रदारी सन ऑफ हाकिम ज़रदारी साहब चवनि था मुंहिंजो पुटु अञा बालिग़ ई न आहे त उन आऊं कीअं ॻाल्हायां। 100 माण्हुनि जी लिस्ट आई आहे नैब पारां। जेकॾहिं इलेक्शन खां 100 माण्हू वियो त पोइ कुल पीरांदा ख़ैर हूंदो। JUIG महिरबानी जिन असांजे उम्मीदवार से जलाल शाह जामोर जे हक़ में दस्तबरदार थी वियो आहे। JUINA 216 ते बशीर मेमन PS 56 जे नसीर मेमन जी हिमायत जो बि ऐलान कियो आहे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर पाकिस्तान जे बाशऊर तालबा तहरीक अंजुमन तालबा इस्लाम के 56 साल मुकम्मल थियण ते योम तासीस मल्हायो वियो। शिकारपुर पाकिस्तान जे बाशऊर तालबा तहरीक अंजुमन तालबा इस्लाम शिकारपुर जे तरफ़ां पेज़ा फेम ते योम तश्कील अंजुमन जी मुनासिबत सां इश्क़ मुस्तफ़ा तलबा सेमिनार मुनक़द कियो वियो जंहिंमें अंजुमन तलबा इस्लाम जे उहिदेदारनि मेंबरनि साबिक़ीन शिरकत कई ऐं अंजुमन तलबा इस्लाम शिकारपुर 56 साल मुकम्मल थियण ते रोशनी विधी। तक़रीब जी सदारत साहबजादा हाफ़िज़ फज़लुल्लाह नूरानी रहनमा अंजुमन तालबा इस्लाम सूबा सिंध कई। उन मौके ते मेहमान ख़ास ज़ुबैर अहमद मेमन कामरान रज़ा अतारी जनरल सेक्रेटरी अंजुमन तालबा इस्लाम सूबा सिंध पिणु शिरकत कई। उन मौके ते अब्दुल गफ़ूर मुस्तफ़ाई मौलाना ख़ालिद हुसैन हुसैनी रहनमा मरकज़ी जमात अहले सुन्नत ज़िला शिकारपुर मौलाना सबगतुल्लाह कादरी अमीर मरकज़ी जमात अहले सुन्नत तालका शिकारपुर कारी मोहम्मद अतर दीन कादरी नाजिम अंजुमन तालबा इस्लाम शिकारपुर एडवोकेट ख़ालिद हुसैन शेख नायब नाजिम अंजुमन तलबा इस्लाम शिकारपुर वाजिद अली सुल्तानी फ़नान सेक्रेटरी अंजुमन तलबा इस्लाम में ॿियनि केतिरनि ई शिरकत कई। इलेक्शन सरगर्मी रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर मीर ज़ुल्फ़िकार ख़ान जी हो NA 193 जे आज़ाद उम्मीदवार कामरेड एहसान जी हो ऐं अयाज़ अली जी हो पारां तक जे तालका गढ़ी यासीन में इलेक्शन सरगर्मियुनि में तेज़ी आणे छॾी। मुख़्तलिफ़ हंधनि ते चांहि पार्टियुनि में शिरकत कई वई ऐं ताज़ियतूं पिणु कयूं वयूं। गॾिजाणीअ में बि शिरकत कई वई जॾहिं त बिरादरी जे अली जान ख़ान जी हो माशूक जी हो मोहम्मद नवाज़ जी हो नवीद अहमद जी हो सां मुलाक़ात कई वई जिते जिया बिरादरी जे माण्हुनि तरफ़ां वोट ऐं सपोर्ट जो ऐलान कयो वियो त होॾां जागण सर्कल जे मशहूर ज़मींदार काबिल ख़ान जखरानी सां मुलाक़ात कई वई जंहिं पारां आज़ाद उम्मीदवार एहसान जियो जे हिमायत जो ऐलान करे छॾियो। ॿिए पासे सर्कल जागण में खोसा बिरादरी जे नौजवाननि वॾेरो ॾाढो ख़ान खोसो अब्दुल सत्तार खोसो ग़ुलाम अब्बास खोसो हज़ूर बख्श खोसो पारां मान में रखियल चांहि पार्टी में शिरकत कई वई जॾहिं त गढ़ी यासीन जे PS 9 ते नून लीग तरफ़ां नामज़द उम्मीदवार अब्दुल रशीद मारफानी पारां हिमायत हासिल करण ते राब्तनि खां पोइ मीर ज़ुल्फ़िकार ख़ान जी हो ऐं एहसान जी हो पारां खेनि मुलाक़ात कई वई जिते मीर ज़ुल्फ़िकार ख़ान जी हो पारां ॾखणनि में नून लीग जे उम्मीदवार अब्दुल रशीद मारफानी जी हिमायत जो बि ऐलान करे छॾियो त होॾां शिकारपुर शहर में 1 लख पहुची मौलाना शाकिर बशीर चनो जे इंतकाल ते वारसनि सां ताज़ियत पिणु कई वई। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर पुलिस जी कामयाब कार्रवाई चोरी थियल 7 तोला सोन जा ज़ेवर 50,000 रोक रक़म 2 मोबाइल फोन हथ चोरी में मुलविस 2 मुख्य जवाबदार गिरफ्तार केस दाख़िल। कुछ ॾींहं अॻु हकड़ा महलात जो रहवासी लतीफ़ ॾिनो नापर जे घर मां नामालूम जवाबदार 7 तोला सोन जा ज़ेवर 50,000 रोक रक़म 2 मोबाइल फोन चोरी करे फरार थी विया हुआ। वाक़िए जो इत्तला मिलण ते SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान ASP सिटी शिकारपुर मोहम्मद उस्मान खान ऐं SA शोधाणे लेखदर खे अली बेग बाजारानी के चोरी में मुलविस जवाबदारनि खे ट्रेस करे चोरी थियल सामान हथ करण जी हिदायतूं पिणु जारी कयूं। पुलिस टीम केस खे ट्रेस करे सोन रोक रक़म ऐं मोबाइल फोन जी चोरी में मुलविस जवाबदारनि खे बेगानी रोड तां गिरफ्तार करे चोरी थियल सामान हथ करे संदसि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। गिरफ्तार जवाबदार जी सुञाणप कामरान शुजरा ऐं बरकत अली मेमन तौर थी आहे। गिरफ्तार जवाबदार जी निशानगी ते चोर जो समूरो सामान 7 तोला सोन जा ज़ेवर 50,000 रोक रक़म ऐं 2 मोबाइल फोन हथ करे कानूनी कार्रवाई बाद मालिक जे हवाले कयो वियो। गिरफ्तार जवाबदार जांच जे दौरान इंकशाफ कियो त लतीफ़ ॾिनो पंहिंजो भाउ पीर ॾिनो जी फौदगी ते घर खे तालो हणी वियो जंहिं दौरान तालो टोड़े सामान चोरी करे फरार थी विया हुआसीं। कामयाब कार्रवाई ते SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान पुलिस पार्टी के शाबाश ॾिनी।
रिपोर्ट रियासत मीरानी शिकारपुर के देवान बरादरी पारा पेपर्स पार्टी के नमजद नवीन पार्टी के इम्तियाज अहमद के PS अटर मोहम्मद आरिफ खान महर NF 196 मोहम्मद शहरियार खान महर मायर बेमकानी शाही हाल में अशोक कुमार रवि कुमार धर्मक दास गोकर दास ऐं मोती राम पारां जलसो मुंतक़िद कयो वियो जंहिंमें वॾी तादाद में देवान बरादरी जे मुखी पंचायत जे मोअज़्ज़िज़ीन नौजवाननि ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। जलसे में अगूणो MNA गोस बख्श खान महर पीपल्स पार्टी अगवान फराज इम्तियाज शेख काज़ी नईम अकबर सेठ नारायण दास गोपाल दास ऐं ॿियनि पार्टीअ जे उहिदेदारनि ऐं कारकुननि शिरकत कई। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर अडेरो लाल स्टेशन लग बुफवार शाख मां मिट्टी खणण जो ठेको गैर कानूनी तौर शेर दिल पठान हवाले कियो वियो। ठेकेदार शाख मां मिट्टी खणी बासर जमींदार जे कलराठी जमीन भराई में कराए रहियो आहे। ठेकेदार शेर दिल पठान जो चवण आहे त सर्वेर हबीबुल्ला विघियो कल बोफहाड़ शाख जी विजिट कराए मिट्टी खणण जो हुकुम कयो हो, जॾहिं त राब्ते करण ते सर्वेर हबीबुल्ला विघियो ॿुधायो त ख़बर नाहे शाख मां केरु मिट्टी खणाए रहियो आहे, जॾहिं त ठेकेदार शेर दिल पठान जो चवण आहे 4 एकड़ कलराठी जमीन में मिट्टी भराए जो ठेको खयो आहे, जॾहिं त गुज़िरियल साल में मिट्टी खणण खां पोइ शाख में पाणी अचण खां पोइ घारा पिया हुया, जंहिं सबबि आबादगारनि खे कामारी नुक़सान खे मुंहुं ॾियणो पियो हो, जंहिं करे इरिगेशन अख़्तियारनि खे फौरी तौर नोटिस वठी शाख मां गैर कानूनी खडेदड़ मिट्टी खे रोकराए आबादगारनि खे नुक़सान खां बचायो वञे। शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर जमात इस्लाम शिकारपुर जो वफ़द रीजनल प्रेस क्लब पोतो इलेक्शन के हवाले से मुकम्मल ब्रीफिंग इंशाअल्लाह 8 फरवरी ते असीं कामयाब थींदासीं। अगवान तफ़सील मूजिब जमात इस्लामी शिकारपुर जो वफ़द रीजनल प्रेस क्लब पोतो वफ़द में जमात इस्लामी शिकारपुर जो अमीर अब्दुल समी भट्टी PS 7 जो उम्मीदवार सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो वकील अब्दुल कादिर अबड़ो एडवोकेट अली असगर पहोड़ समेत जमात इस्लामी तरफां बीठल उम्मीदवार शामिल हुआ। अगवाननि ब्रीफिंग में चयो त हाणे वक़्तु अची वियो ऐं आवाम सुजाग थी चुको आहे, उन करे पुराणनि चेहरनि जा तख़्ता ऊंधा थींदा, छाकाणि त उन्हनि सियासतदाननि सिर्फ़ु पंहिंजा मुफ़ाद हासिल कया आहिनि ऐं आवाम खां हर दफ़े वोट वठी आवाम लाइ ईंदड़ सरकारी बजट पंहिंजी शाही ख़र्चनि ते इस्तेमालु कई आहे। उन्हनि खे आवाम जी का बि परवाह नाहे त इहे कहिड़े कशमकश में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु करप्शन करे असांजे इलाइक़नि खे तबाह कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ मीरपुर खास पीपल्स पार्टी के कारकुन फारूक चिश्ती ते 3 ॼणनि गॾु हमलो कियो। फारूक चिश्ती के गणती जोगी हालत में सिविल अस्पताल मुंतकिल किया वियो। मीरपुर खास PP अगवान फारूक चिश्ती ते 3 ॼणनि हमलो कियो। फारूक चिश्ती के गणती जोगी हालत में सिविल अस्पताल मुंतकिल किया वियो। ऐवान साफ़त सूमार समय जो मेड़बा सानो गोड़ थाणे जे अदगोड़ दीनपुर जो रहवासी ट्रैक्टर ट्राली ते मजदूरी कंदड़ 3 वरियनि जो पोरियत नौजवान गुलाम अब्बास वल्द गुलाम फारूक कलोड़ो मिट्टीअ सां भरियल ट्रैक्टर ट्राली तां किरण सबब ट्रैक्टर जे टायर हेठां अची भाटिजी वियो। ज़ख़्मी नौजवान खे वारसे इलाज लाइ तालका अस्पताल में हणांदो, जिते हू ज़ख़्मनि जा सूरन सां फौत थी वियो। फौती नौजवान जो पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। फौती नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर गढ़ी यासीन समाजी वर्कर सरमन मुस्तफ़ा बोड़ो ऐं उन जे दोस्तनि जे ताउन सां तालके गढ़ी यासीन जे ॻोठ नौशेरो अबड़ो ॻोठ जतन जी कड़ी ॻोठ जलाल खान ब्रोई माड़ी शरीफ किरण शरीफ समेत ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में ग़रीबनि जी सरहदी खां बचाव जे लाइ गरम कपड़ा स्वेटर जैकेट्स ऐं ॿियो सामान पिणु विरायो वियो। उन मौक़े ते सरमन मुस्तफ़ा बोड़ो जिन मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असां पंहिंजे दोस्तनि जे ताउन सां पंहिंजे वसार पंहिंजे तालके गढ़ी यासीन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सख़्त सर्दीअ जी मौसम हुजण सबबि ग़रीबनि में गरम कपड़ा ऐं ॿियो क़ीमती सामान विरायो आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते बि रब पाक असांखे उन नेकीअ जे अमल में मदद कंदो त जीअं असां पंहिंजे हिन कम खे जारी ऐं सारी रखी सघूं। उन मौक़े ते समाजी वर्कर फ़हीम अहमद जमाली निज़ामुद्दीन जोगी रज़ा मोहम्मद जाफ़री फारूक अहमद बोड़ो जान मोहम्मद ब्रोई अताउल्ला बम्बरो आरिफ भयो तालिब हुसैन बोड़ो ऐं ॿिया समाजी वर्कर संदसि गॾु हुया।